ठीक है। फकीर से वजह नालो खादिम हुसैन फकीर। खादिम हुसैन फकीर किताबी जी तहां जो बोल किथे सही हैबत फकीर दावत हैबत फकीर हां ऐं तालुको डहकी जी ठीक है। त हाणे तहां पंहिंजो जमात जे हवाले सां जेका मालूमात पाण कयूं था तहां पंहिंजे खानदान में मथे पंहिंजे वालिदैन जे हवाले सां मिट माइटनि जे हवाले सां तव्हांजे वालिद साहब जो नालो छा हो माने वाल साहब मोहम्मद अली फकीर मोहम्मद आलिम दादी जो नालो मोहम्मद भाई फकीर ईअं अवांजे पिता जे खानदान मां वञी पोइ वॾो साईं हैबत फकीर हैबत फकीर हो जंहिंजे नाले जे पुठियां ईशी वचन पे हा शइ अचे ऐं तव्हां सवेल जेको ॿुधायो त भला हुर तहरीक में अवांजे इन्हनि पिताबी फ़क़ीरनि में जा को अहिड़ो किरदारु हुजे त उनखे ऐं ॿियो जेको पीसी सरदार जी तव्हां ख़िदमत कयो था चौकी जी सिलसिले में दरगाह शरीफ़ ते इन्हनि ॿिनि ॻाल्हियुनि ते तव्हां ख़िदमत महिरबानी थी असांजी यादगिरी में मुंहिंजो ॾाढो साईं हो ॾाढो साईं असांजी यादगिरी में अॻे त वॾा थी विया उन हिसाब सां अबो ॾाढो साईं ॾाढी समाज साईं चौकी ॾिनो खाट मुबारक जी दरगाह शरीफ़ ते वरी रोज़े पाक जी भी चौकी बस तब्दील थी रोज़े पाक चौकी उन वफ़ात खां बाद ॾाॾी ऐं ॾाॾे जी वफ़ात खां बाद वरी अबो वालिद साहब मोहम्मद अली फकीर उन खां बाद वो फकीर चौकी ॾिनो खाट मुबारक लोही तरी कई साल हलिया पोइ भला पीसी सरदार सही छगदनी बादशाह जे ज़माने में तव्हांजी ॾाॾे जेका असां चौकी ॾिनी हुते अंदर जी चौकी त को पीसी सरदार को जमात लाइ का हिदायत अहिड़ी का ख़ासि ॻाल्हि का हिदायत पंहिंजे अदब सां पंहिंजा सोड़ा न पवंदा हाँ मुरीदी जे हिसाब हा सोड़ा न पवंदा हुजत न कंदा हुजत जी जाइ कोन्हे हुजत जाइ न आहे अदब सां बाअदब सां सोड़ो वेही वेंदा माना चवण जो मक़सदु पाण सम्झूं त दरगाह शरीफ़ जे हवाले सां हिकिड़ी चौकियूं जेके ॿाहिरि आहिनि फर्क़ जमात जी चौकी ॿाहिरि ॿियो जेके अंदरि जेके चौकियूं आहिनि लखी दर आहे शाही दर आहे त उते इहे चौकियूं तव्हांजे फ़क़ीर जूं जमात जे फ़क़ीर हाणे ॿियो वरी जेको तव्हां चओ था त अंदरि जेके आहे पीसी सरदार जी रिहाइश आहे उते बि अलाह जी महिरबानी सां हिकिड़ी जमात जो सिस्टम आहे जेको उहो हले थो ठीकु आहे हाँ उन में पार्टी से साहब पंहिंजी इबादत कन था पंहिंजी मशगूलियूं पंहिंजियूं आहिनि पर जमात जो हिकिड़ो जेको चौकी वारो सिलसिलो आहे अबो मोहम्मद अली फकीर चयो साजन खे साजन हुयो गॾु त साजन फकीर निक में पीसी सरदार पाण वो सॾु फरमायो सॾु कोन ॾिनो वरी ॿी साड़ी कई भई कम जे हिसाब सां साड़ी कई साड़ी कोन ॾिनी वरी पीसी सरदार पाण हली आयो हाँ वो तुम्हारे वो सारे फकीर थी छठदनी बादशाह छठदनी बादशाह अबो सही गाल माने याद करण पड़ो हाँ याद कर पर उन्हीं अबे को बाद को अबो उते दरगाह शरीफ में हुयो मतलब 3 साल 4 साल थे अबो चौकी ते दरगाह शरीफ में चौकी ते पाण जे चौकी मटी मतलब लंबरदार टाइम ते फकीर ना महीने से मट भी है वो भी उते टाइम रखल हो हर चौकी जो 4-4 कलाक अबो जे टाइम आयो चौकी जो तो अबो जो वजू कर वो जो वजू कर जो वजू सारे आयो वो चौकी घिनण लगो तो अबो वेठो पानी मंगे उनी फकीर जी पानी मंगी ते ही ते अबे जो ते चौकी दिने वजू सां चौकी ते विसार पे माशाल्लाह हाथ उते माना हुजूर की खिदमत में असल अंदर रोज़े पाक आयो रोही तरीके बंगले जे सामने रोज़ो पाक सामो हुयो उते विसार करे वरी 19 साल खां बाद वरी मूंखे नसीब चौथो साल ये फकीर जेके ते चौकी ॾियनि था हर वक़्तु रहनि था इहो थोरी उन जी तरीक़े जे मामले में बि ख़बर हुजणु खपे मिसाल तौरु जेके असां ॾिठो आहे हिकु त तारिक फ़कीर दरवेश नालो कनि ऐं ॿियो उन्हनि माण्हुनि जी परहेज़गारी तमामु वॾी आहे हर वक़्तु बावज़ू रहनि था ऐं उन जो ज़िक्र अज़कार ऐं तहज्जुद इहो ॿुधाए भला इहो कीअं उन्हनि उन फ़कीरनि उन्हनि जो मक़ाम पंहिंजो हाँ अरूज ते दरवेशी उन्हनि जी अरूज ते मुर्शिद जे हिसाब सां उहो ईअं सम्झे त अलाए छा खां छा थी समझी ना माना नमाज खां सवाइ ज़िक्र बावक़्तु ज़िक्र मुर्शिद जी सूरत मुर्शिद जे ख्याल में दुनियाई ख्याल बंद तहज्जुद गुज़ार तस्बीह बावक़्तु ज़िक्र सलात शरीफ वो यका है गुज़ार
असां ॾिठा असां ख़िदमत कई फ़क़ीर ये पर अवाजे तरह में ॿिया अवाजे खानदान का सवा ॿिया जेके तारिक फ़क़ीर के दरवेशों ते चौकी ॾियनि था कुझु तारिकनि जो ज़िक्र कुझु नाला अचनि था जंहिंमें सां तो अलीमत फ़क़ीर कोहरी जो नालो अचे थो रेशम फ़क़ीर कोहरी जो नालो अचे थो अवाजे इलाइक़े अहिड़ा तारिक फ़क़ीर हुआ हा असांखे साईं बाई फ़क़ीर आयो साईं बस फ़क़ीर कोहरी आयो हा असां वटि असां ख़िदमत कई साईं बाई फ़क़ीर अदन फ़क़ीर तारकी अदन फ़क़ीर तारिक या इहा तारीख़ पूरी के मौजूद वॾो अदन फ़क़ीर भुट्टो मां वटि वॾी महिरबानी अथसि हाँ मूंखे हुते विहारे वियो किले मारे वियो हुते ख़िदमत इन टाइम बि अदन फ़क़ीर जी दुआ सां हुते जमायत अचे थी मुंहिंजी उता करे थी मुंहिंजी घर में इन अदन फ़क़ीर के तो कीअं ॾिठो असुल किथे जो कीअं वो छा दरवेशी रंग हुन जो असां जमायत जेका ईंदी आहे हा रोज़ारी जी तारकी फ़क़ीर ॼाण असां पुछंदा कोन तव्हां काथां जो कहिड़ी ज़ात ठीकु आहे बसि जमायत या फ़क़ीर आहे हा पर असांजे ॻोठ में जेको दावत आहे असांजे ॻोठ में त फ़क़ीर चवनि था असांजी यादगिरी में ॿ टे फ़क़ीर गुज़ारे विया आहिनि ईअं हाँ तारकी मिसाल नालो हा कहिड़ा सम्झा हिकु कोरी फ़क़ीर हो ज़ात में नालो नथो अचे नालो नथो अचे उहो ज़ात में असां नंढा हुआसीं हा उन्हनि वॾनि चयो त असांजो शायदि माना 50-60 फ़क़ीर असांजे घर में ईअं माना वारस असां बणे करे उन्हनि खे दफ़नायो गुज़ारे विया तारकी फ़क़ीर माना एॾी ख़िदमत बाक़ी अदन फ़क़ीर जी असां महिरबानी थी असां ख़िदमत कई न इहे जेके तव्हां फ़क़ीर जो उते वीचारा विसाल करे विया इहे वाक़ई असांजे हिते सांगड़ हिन इलाइक़े में अहिड़ा माण्हू जेके लाड़ खां थर खां पंध कंदा अचनि था पोइ जमायती जो वटि हूंदो हुओ ऐं ॿिए कंहिंजो खाइण पीअण कोन कंदा हुआ ज़िक्र अस्कार वारा माण्हू हूंदा हुआ तस्वीरूं पढ़ंदा हुआ पंहिंजो वटो हूंदो हो उन्हनि जो थां पंहिंजो हूंदो हो जिते फ़क़ीर वटि वेंदा हुआ कहिड़े फ़क़ीर वटि वञूं था उते रस्ते में वेंदा हुआ काठी हाथी हुई हाँ को सादके में को साग हाथी हो मालिक को पुछी बनी हो वो साग भाॼी साई पटे करी वेंदा किराने फ़क़ीर वटि मथां भाॼी न हुजे मथां नंगर मस्त हुजे मथां काठी न हुजे खणी वेंदा सिर ते उते वञी रहंदा उहो ख़िदमत पेश कंदा बचनि में रहंदा उहो साईं उहो उन्हनि खे ज़िक्र जी तलक़ीन कंदा निमाज़ जी तलक़ीन कंदा इहे जेके ॿुधाईंदो त उते दफ़न थी विया फ़क़ीर जेके तारक रहंदे माना उहे उन्हनि जूं घणनि जे वीचारनि जूं शादियूं थियलु कोन्हनि अलाह को फ़क़ीर आहिनि पोइ अलाह जा सिरी पोइ दरगाह ते हुज़ूर में ख़िदमत उते जेके फ़क़ीर विसाल करे विया कंहिंजा नाला अचनि था न नाला कोन असां वञनि हा या नाला कोन लिखियलु आहिनि उते हा असांजे मूंखे यादि न ॿुधे न ठीकु आहे अवां जा को गाज़ी हो को लोढ़े में जेल में तकलीफ़ मुर्तरी करण कहिड़ो ॾाढा आयो ॾाढा किथे ॾाढा हुकुम जो ॾाढा चौकी में उहो बि जलवार लोहे में कैदो हा असांजो ॾाढे जो पीउ बि उहो बि कैदो उहो कैदो उहो ई ॿिया घणा ॾाढो उस्मान फ़क़ीर उहो बि कैदो उहो भॼी वियो वरी जेल में हाँ गाज़ी थी उन्हें नालो उस्मान फ़क़ीर नालो बटाई पंजो फ़क़ीर फ़क़ीर जो नालो उस्मान जो नालो संगा जमात में पंजो जाते भॼी वियो उन जी हिकिड़ी मिसाल अहिड़ी आहे पंजे फ़क़ीर जी ॿुधायो जो उहा मिसाल इहा हुई भले जो फ़क़ीर उस्मान आयो कंहिं रस्ते सां त आम माण्हू जीअं ॾिठो उनखे त पंजे जो ख़बर हुयो न उस्मान जो ख़बर न हुयो त उन्हनि वञी अंग्रेज़ खे ॿुधायो त पंजो आयो आहे पंजो हुर त अंग्रेज़ सम्झो त 50 हुर आयो आहे पंजो न पर 50 हुर आयो आहे अची ख़तरो मतो अंग्रेज़ बि ॾाका पइजी वियो 50 माण्हू काॾो अची विया 50 और अची विया कीअं मुक़ाबिलो थींदो थोरो गाज़ी पोइ उन दहशत में बि उहे माना पंहिंजे हिसाब सां उते रस्ते सां हलियो वियो पर उन्हनि में एॾो त ख़ौफ़ पैदा थी वियो जो 50 हुर अची वियो आहे पंजो फ़क़ीर सिर्फ़ु नालो जो पंजो हुयो नालो चेंज कंदा ॿिया गाज़ी वांगे खानदान हुआ के ॿिया इन खां ॿिया जेको हुया फ़क़ीर असांजा वॾा चवनि था कहिड़ा ॿुधाइनि था उहे बशको फ़क़ीर हो हा कासिम फ़क़ीर हो पिताफ़ी उहो पंजाब साइड सां विया ॿार बच्चा वठी करे पंहिंजो सिर बचाए करे हुकूमत अंग्रेज़ी हुई ॾाढी हुई उते पोरियो पार करे उन बच्चा पाले ख़ुदि जेको हेबत फ़क़ीर जे नाले त हेबत फ़क़ीर कहिड़े दौर में हो कहिड़े पीसे जे वक़्त में हो चई यादि न आहे कोटदड़ी और उन जी का सच्चाई का बहादुरी या को फ़क़ीरी रंग कोन शायद के रंग में हुयो पटको बीची में हुंदो अध वकड़ सिर ते हुंदो अध के बीची में उन के हेबत फ़क़ीर के
चवनि था हाँ दरवेश और गोर बदल हूंदसि हाँ टुडो सम्झे त मशहूर हो पीसी सरदार वटि मशहूर हो सूर्य बादशाह ॾे वटि फ़क़ीर हैबत फ़क़ीर माना हुयो असांजो जेको दावत आहे मुंड खां थी मिसकिनी हालत में आहे हा मिसकिनी हालत ॾिस सूर्य बादशाह बि पाण हिकु जॻह ते फरमायो त हैबत फ़क़ीर खे हाँ पाण अर्ज़ु कई टुकड़ा मुंहिंजी दावत हाँ पाण जो फ़क़ीर मिसकीन आहे असांजे खज़ाने में वञो लंगर जो बंदोबस्तु कयो वञे अंदर ऐं लंगर जो बंदोबस्तु कयो वञे फ़क़ीर मिसकीन हाल आहे पोइ तव्हांखे चयो न पोइ उनखे त अलाह जी महिरबानी सां ॿारो जमाइजो हर शइ गंज थी वियो हर शइ गंद थी वियो फ़क़ीर इन हाल में बि कंहिंसे सूर्य बादशाह खे दावत कयईं साईं अवां जी महिरबानी फ़क़ीर खलीफ़ो साईं मोहम्मद ईसा फ़क़ीर बोज़ार जेको ॾहकी खायो घुटकी खायो ऐं फ़क़ीर ख़ादिम हुसैन पिताफ़ी अलाह करे आबाद ख़ुशी